दोस्तों अज जी अपडेट में तव्हां सभिनी प्री पियारनि खे खुश आमदीद। अॼु पापनगर जी वॾी हिकु अपडेट आई आहे जेका तव्हां सां शेयर कंदासीं। छा मूसा हिन ड्रामे में एंट्री हणण वारो आहे? लाला रफ़ीक ज़हूर साहब छा अचण वारे एपिसोडनि में कंहिं ॿिए अदाकार जी एंट्री थियण वारी आहे या ही ड्रामो ख़तमु थियण वारो आहे? कहिड़ी अपडेट आहे कहिड़ी न आहे, सॼी अपडेट ॾींदासीं तव्हांखे हिन वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त शाहिद खुसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हिन चैनल तां तव्हांखे बहितरीन मां बहितरीन अपडेट्स मिलंदा रहंदा। हलूं था अपडेट जी तरफ़, तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं। दोस्तों दरअसल तव्हांजा काफ़ी सारा खोड़ सारा कॉमेंट अची रहिया आहिनि। पापनगर ड्रामे में हाणे उहो मज़ो न आहे रहियो। पापनगर ड्रामो असांखे हाणे नथो वणे। पापनगर ड्रामो को ख़ासि न आहे रहियो। काफ़ी दोस्तनि जा इहे आया मूं ॾे कॉमेंट, ऐं उन्हनि दोस्तनि खे हाणे मां ॿुधाईंदुसि ऐं जवाबु ॾींदुसि त इहो छाजे करे ईअं थी रहियो आहे। दरअसल दोस्तों पापनगर में को जहिड़ो वग़ैरह मार धाड़ नाहे ॾेखारी वई, इन जे करे तव्हांखे हीउ ड्रामो हाणे मज़ो नथो ॾिए। मल्हार जेल में ॿधो पियो आहे, बलाज ख़ान पंहिंजो गुस्सो थो ॾेखारे, राबिल का एक्शन नथी खणे, शेर दिल रुगो कुआड़ी खे बार बार तेल हणंदो थो वठे, ॻाल्हाए घणो थो, डायलॉग घणा हणे थो, वॾा वॾा हणे थो, पर को ख़ासि एक्शन नथो खणे। इन जे करे तव्हांखे हीउ ड्रामो नथो वणे। बाक़ी पापनगर जी कहाणी बहितरीनु आहे। तव्हांखे इंतज़ारु आहे त को नवां ड्रामा लॉन्च थियनि। नवां ड्रामनि खे कम से कम 2 खां 2.5 3 महीना लॻी सघनि था, जंहिंमें हिकु जिंदो सोप सीरियल आहे, ॿियो पंहिंजा वरी सोप सीरियल आहे। इन्हनि खे वॾो वक़्तु लॻंदो, अञा इन्हनि जी शूटिंग ई हाणे स्टार्ट थींदा। ऐं दोस्तों काफ़ी दोस्तनि जो टेंशन आहे त को ॿियो अदाकार हिन में ईंदो, मूसा या ॿियो कोई। न बाबा, मूसा पापनगर में कोन ईंदो, को ॿियो अदाकार बि कान ईंदो। इहे ई अदाकार ड्रामे खे पंहिंजी पुॼाणी ते पुॼाईंदा। ऐं बाक़ी फ़िलहालु ड्रामो ख़तमु थियण जो कोई इम्कान कोन आहे। हाली ड्रामो कम से कम 4 स्पेल ताईं हिन खे हलाईंदा। अञा ही दोस्तों ॿियों स्पेल हली रहियो आहे, वरी 3 स्पेल हलंदो, वरी 4 स्पेल हलंदो, पोइ वञी पापनगर पंहिंजी पुॼाणीअ ते पुॼंदो। थी सघे थो त अञा इन खे 5 स्पेल ते बि वठी वञनि। जंहिं ड्रामे जी व्यूअरशिप घटिजी वई त पोइ इन खे 3 स्पेल में पूरो कंदा। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में।